अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। आदमी जी आज़ान, आदमी जी आज़ान, इनकलाब जिंदाबाद। जाग है सुतल जान, इनकलाब जिंदाबाद। हिन पंहिंजी ज़मीन जी जबीन ते थियण लॻा तुलू, हिन पंहिंजी ज़मीन जी जबीन ते थियण लॻा तुलू। पंहिंजे भाग जा निशान, इनकलाब जिंदाबाद। मोहतरम साईं ज़ैन शाह साहब, असांजा ताज मरीज़ साहब ऐं ॿी लीडरशिप मुख़्तलिफ़ पार्टियुनि जा अॻवान, साम्हूं वेठल भेनरूं भाइरूं, जीअं समूह देश जी असांजी टीएमसी। नेशनल पार्टी जे दोस्तनि खे जस हुजे जो उन्हनि उहो तसलसल सिंध एक्शन कमेटी जो जेको गुज़िरियल केतिरनि ई महीननि खां जारी आहे, उन खे हिकु भेरो ॿीहर रवां दवां रखियो आहे ऐं सांगड़ में अवां साथियुनि सां मुखातिब थियण जो मौक़ो पैदा कयो आहे। जीअं अवां करारदादूं ॿुधियूं आहिनि, अॼो की कॉन्फ्रेंस जूं साम्हूं लॻल पिनाफ्लेक्स में अवां मामला ऐं मसइला बि पढ़िया आहिनि त अॼोकी कॉन्फ्रेंस सिंध जे क़ौमी मामलनि ते आहे ऐं सिंध जा क़ौमी मामला उहे रुॻो के हिकु रुख में न आहिनि, रुॻो को हिकिड़ो मामिलो न आहे, रुॻो को हिकिड़ो पासो न आहे, पर उहे ईअं ई विखरियल आहिनि, ईअं ई पखिड़ियल आहिनि जीअं कंहिं ग़ुलाम देश या जीअं कंहिं बेठकियत जा मामला पखिड़ियल हूंदा आहिनि, घणा हूंदा आहिनि, हिक खां वधीक हूंदा आहिनि ऐं समूरा मामला असांजा वॾा मामला आहिनि, बुनियादी मामला आहिनि, असांजे ज़िंदगी ऐं मौत जा मामला आहिनि। मिसाल तौरु पैदावारी वसीलनि जी ॻाल्हि आहे, पैदावारी वसीला कंहिं बि क़ौम जी तरक़ी जो ज़रियो थींदा आहिनि। जंहिं क़ौम वटि जेतिरा घणा पैदावारी वसीला हूंदा आहिनि, उहा ओतिरी ख़ुशहाल थी सघंदी आहे, उहा एतिरी शाहूकार थी सघंदी आहे, उन जी ज़िंदगी में ओतिरो सहज ऐं सुख पैदा थी सघंदो आहे। पर जेकॾहिं उहे पैदावारी ज़रिया कंहिं अहिड़ी क़ौम वटि आहिनि जेका ग़ुलाम हुजे, जेका बेठकियत बणियल हुजे, जेका महकूम बणियल हुजे, त उहे वसीला फुलुट जो शिकार थींदा आहिनि, इस्तेहसाल जो शिकार थींदा आहिनि ऐं उन ई क़ौम जी आवाम ते ख़र्च थियण जे बजाए साम्राज ते ख़र्च थींदा आहिनि, उहे खणी वेंदा आहिनि। जीअं वसीला सिंध जा आहिनि, पर इस्तेमालु जेके आहिनि से पंजाब ते था थियनि। गैस सिंध जी आहे, मिसाल तौरु सांगड़ जी ॿोॿी आयल फील्ड आहे, तमामु घणो गैस थो निकिरे, पर पाण वटि गैस जी लोड शेडिंग आहे। सिंध जो गैस जेको आहे सो फैसलाबाद खां थींदो इस्लामाबाद ताईं, पिशावर ताईं, मानसरा ऐं गिलगत ताईं वञे थो, पर सिंध जे भरवारे ॻोठ जेके आहिनि उन्हनि खे बि नथो मिले, नंढनि शहरनि खे बि नथो मिले। त गैस असांजो आहे, पर पंजाबी खणी था वञनि ऐं उहो पंहिंजे पसंदि मूजिबि, पंहिंजी मर्ज़ी मूजिबि इस्तेमालु था कनि। सिंध जे गैस ते पंजाबियुनि जे घरनि जा चुल्हा था ॿरनि ऐं उन्हनि जे कारखाननि जूं चिमनियूं थियूं ॿरनि, पर सिंध जे माण्हुनि जूं जेके चुल्हियूं आहिनि उहे सही नथियूं ॿरनि। सिंध जे औरत जे मुक़दर में अॼु बि छेणनि जो दूंहों आहे, काठियुनि जी बाहि आहे ऐं ॾुखी जेका सांजण आहे उनखे उहा करणी थी। अहिड़े तरीक़े सां पेट्रोल आहे दुनिया में जिन वटि बि, मिसाल तौरु रूस आहे, रूस जी मुएशत जो वॾो दारोमदार गैस ते आहे, सस्ती गैस थो ॾे। यूरोप ते वेंदे, यूरोप जे उलह जे किनारे ताईं रशिया जी गैस थी पहुचे, हू ॾे थो, जंग लॻी पई आहे पर हू गैस बंदि नथो करे। जर्मनी खे रूस जी गैस थी वञे, फ्रांस खे रूस जी गैस थी वञे, बेल्जियम खे रूस जी गैस थी वञे, नीदरलैंड खे रूस जी गैस थी वञे, सस्ते अघ ते ॾे थो, उहो पंहिंजी आवाम ते ख़र्च थो करे। त आज़ाद क़ौमूं पंहिंजा वसीला विकिणंदियूं आहिनि, त उहा आमदनी पंहिंजनि माण्हुनि ते ख़र्च कंदियूं आहिनि ऐं महकूमनि जा वसीला दीनवाल थी वेंदा आहिनि। पेट्रोल आहे, दुनिया जे जिन मुल्कनि वटि पेट्रोल आहे उहे शाहूकार मुल्क आहिनि। अरबनि वटि छा आहे, बुठ आहे, बंजर ज़मीनूं आहिनि, मैदान आहिनि, कारा पहाड़ आहिनि। असांजा पहाड़ बि सोन जहिड़ा, असांजा सहरा बि वणनि सां ऐं झंगली हयात सां झंझल
ऐं असांजूं ज़मीनूं जेके आहिनि से ज़रख़ेज़, पर असां वटि बुख ऐं सुञ वाक़ा थी करे हुननि माण्हुनि जेका सा तरक़ी कई आहे, इन जे करे जो पंहिंजे वसीलनि जा पाण मालिक आहिनि, पाण पंहिंजा वसीला फुरायो वेठा आहिनि। समुंड आहे दुनिया में, जीअं जीअं अॻिते वञिबो, मिसाल तौरु मिस्र आहे त उत्तर मिस्र जेको आहे, इस्कंदरिया वारो पासो, काहिरा वारो पासो ॾखण मिस्र खां वधीक शाहूकार आहे। इन जो सबबु इहो आहे जो मिस्र जो उत्तरी इलाइक़ो जेको आहे उतो छोड़ आहे नील नदी जो, ऐं उहो ॻाढ़े समुंड में अची करे छोड़ थो थिए। उन ते जेको सो मेडिटेरियन सी ते बंदर आहिनि, ॻाढ़े समुंड ते बंदर आहिनि, त सामूंडी इलाइक़ा जेके आहिनि मिस्र जा उहे शाहूकार आहिनि। सॼी दुनिया में ईअं आहे त जिते जिते सामूंडी बंदर आहिनि उहे इलाइक़ा शाहूकार आहिनि। पर हिते तरक़ी जो वहिंवार उबतो आहे। उत्तर वञो त घणी तरक़ी आहे, समुंड न अचो त सुञ ऐं बुख बदहाली वाक़ा थी करे। उनजो सबबु इहो आहे त समुंड असांजो आहे, पर उन ते असांजी मालिकी कान्हे। UAE जा बंदर आहिनि, दुबई जा बंदर, उन्हनि जी कमाई दुबई थी खणे। शारजा जा बंदर, उन्हनि जी कमाई शारजा थी खणे। अबू ज़हबी जा बंदर, उन्हनि जी कमाई अबू ज़हबी थी खणे। ईअं UAE जा समूरा बंदर जेके आहिनि तव्हांजे रियासतनि जी मिल्कियत आहिनि, उनजो वफ़ाक़ उन्हनि जी कमाई नथो खणे। पर सिंध जा बंदर जेके आहिनि, बलोचिस्तान जा बंदर जेके आहिनि, उन्हनि जी कमाई जेका आहे सा पंजाब खणी थो वञे। ऐं चवंदा त ग्वादर खे तरक़ी ॾियारींदासीं, बलोच तरक़ी कंदा। उन मां 91% आमदनी जेका ग्वादर मां आमदनी थींदी, 91% चीन खणी वेंदो, 9% जेको सो पंजाबी खणी वेंदा, वफ़ाक़ खणी वेंदो। बलोचनि खे टेढी पाई बि कान मिलंदी। हाणे चवंदा त केटी बंदर खे जेको सो बंदरगाह था करियूं, उते नऊं बंदर था ठाहियूं। बेनज़ीर जो ख़्वाबु आहे। अव्हांजा सभु ख़्वाब जेके आहिनि उन वञी वॾेरनि जा पेट भरिया आहिनि, ॿियो पंजाबियुनि जा पेट भरिया। सिंधी अवाम अॼु बि बुख ते आहे, बदहाली ते आहे, जहालत में, बीमारियुनि में वकुलियल आहे। अव्हांजा ख़्वाब जेके आहिनि उहे बि असांजे ज़िंदगीअ में का नई बहार नथा फुटाए सघनि। अव्हां कराची ऐं पोर्ट कासिम जे बंदरनि जी कमाई असांखे ॾिनी आहे जो केटी बंदर ठाहींदा त साहिल इलाइक़नि जा माण्हू ख़ुशि थींदा, शाहूकार थींदा, ख़ुशहाल थींदा। नथो लॻे हू इन करे था ठाहिनि जो रिथा जेका आहे सा नाकाम पई वञे ग्वादर जी। चवनि था त नऊं बंदरगाह ठाहियो त उन जी मरफ़त पंजाब जी दुनिया सां जेको कार वहिंवार आहे, जेका ॾेती लेती आहे, जेको ॾेसावर सां वापारु आहे, उहो हलंदो रहे। त हू संदनि मफ़ादनि जे लाइ, संदनि तरक़ी जे लाइ जेको आहे सो कंदा। सिंधियुनि जी तरक़ी जे लाइ या ॿियनि महकूम क़ौमनि जी तरक़ी लाइ का बि रिथा नथा आहे। उहा न पीपल्स पार्टी जी सिंध हुकूमत वटि आहे, न ॿी कंहिं सूबाई हुकूमत वटि आहे, न वफ़ाक़ी हुकूमत वटि आहे। जी कंहिं चयो त अतार उन ई खां इलाजु वठणु ॻोल्ही, जंहिंजे करे बीमार थियो आहीं। इहे हुक्मरान या इस्टेब्लिशमेंट, इहे इदारा, इहे मुल्क जा हाकिम ऐं बालादस्त क़ुवतूं, उहे असांजी ग़ुलामी जो कारण आहिनि, असांजी बदहाली जो कारण आहिनि। उन्हनि जूं रिथाऊं पाण खे का ख़ुशहाली नथियूं ॾेई सघनि। अहिड़े तरीक़े सां जेके, ऐं वरी दिलचस्प ॻाल्हि इहा आहे, बाबा गैस पंजाब में बि आहे, बाबा तेल पंजाब में बि आहे। हराम को उते का ॻोल्हा कनि, उते ॻोल्हा ई कोन कंदा, रखियो वेठा आहिनि। मूंखे हिकिड़ो पंजाबी दानिश्वर मिलियो, कि चलो सिंधु देश बन गया तो क्या होगा, आपकी गैस तो वैसे भी 30 साल में ख़त्म हो जाएगी, हमारे रिजर्वायर जो है वो तो महफूज पड़े हैं। रहा समंदर का मामला, आप समंदर तक रास्ता बंद कर देंगे, हम आपका दरिया बंद कर देंगे। मूं चयो त इहो त ठीकु आहे त पंहिंजा गैस ऐं तेल जा वसीला मैदनियात महफ़ूज़ रखियो वेठा आहियो। सॼो आरो जेको आहे अव्हांजो असांजे वसीलनि ते आहे। पर मूं चयो असीं चरिया आहियूं जो अव्हांजो रस्तो बंदि कंदासीं। अव्हां वांगुरु जो उभरंदे बि दुश्मनी, उलहंदे बि दुश्मनी, चइनी पासे दुश्मनी। मूं चयो आज़ादी खां पोइ असीं पंजाब खे समुंड ताईं रस्तो ॾींदासीं, आलमी इसूलनि मूजिबि अवां टैक्स वठंदासीं, पंहिंजी आवाम जी तरक़ी ते ख़र्च कंदासीं। ऐं मूं चयो रहियो सिंधु दरिया जो मामिलो, त हींअर बि इन ई जे करे था रोकियो जो हिन मुल्क जा मालिक आहियो। असांजे हथ में असांजो मुल्क हूंदो त असांजो दरिया रोकींदा त जंग जहिड़ी सूरत हाल थींदी, ऐं दुनिया में जेका असां मुदाख़लत कंदी त दरिया न रोके सघंदा। आज़ाद क़ौमनि जा दरिया न रोके सघिबा आहिनि, ग़ुलाम क़ौमनि जा, महकूमनि जा, ॾुतड़ियलनि जा, मिसकिननि जा, बेवाहनि जा दरिया रोके सघिबा आहिनि। सूडान वॾी ताक़त आहे,
पर मिस्र जो दरिया नथो रोके सघे, तुर्की इराक जो ईरान जो दरिया नथो रोके सघे। ईअं सॼी दुनिया जे अंदरि घण क़ौमी दरिया, सिंधु खां बि वॾा दरिया पिया आहिनि। पाण त दुनिया में 20, 21 या 22 नंबर ते वॾो दरिया आहे, डेघ जे लिहाज़ खां बि, पाणी जे मिक़दार जे लिहाज़ खां बि। पर जेके वधीक घण सरहदी दरिया आहिनि, मिसाल तौरु जन्यूब जेका आहे 12 मुल्कनि मां थी या 14 मुल्कनि मां थी गुज़रे, ऐं उनजो जेको थाल आहे उहो लॻभॻि 20 मुल्कनि में पखिड़ियल आहे। ईअं मिस्र 12 मुल्कनि मां थी निकिरे, पर को बि दरिया नथो को दरिया रोके। पंहिंजो दरिया इन करे रोकीनि था जो पाण महकूम आहियूं, ऐं पंहिंजा नुमाइंदा जेके आहिनि उहे गिदड़ आहिनि, भाया आहिनि, उहे ठली नारेबाज़ी था कनि त मरसूं सिंधू न ॾेसूं, भाइयो अवां सिंधू ॾेई चुका आहियो। उनजे करे तव्हां पंजाबियुनि जे ख़िलाफ़ु नथा ॻाल्हायो, नारेबाज़ी था कयो, सखणी ऐं कूड़ी नारेबाज़ी था कयो। इन्हनि समूरनि मामलनि ते पंहिंजे वतन जो मालिक थियण जे लाइ ज़रूरी आहे त क़ौमी सियासत कजे, कॉम्प्रस सियासत कजे, पंहिंजे वतन जी मालिकी वारी सियासत कजे। पंहिंजे वतन जी मालिकी कंदासीं त पंहिंजा वसीला बचाईंदासीं, उन्हनि जा मालिक थींदासीं। पंहिंजो दरिया बचाईंदासीं, उनजा मालिक थींदासीं। पंहिंजो क़ौमी वजूद ऐं क़ौमी तशख़ुस बचाईंदासीं, पंहिंजो क़ौमी वजूद ख़तरे में आहे। ऐं हीउ क़ाफ़िलो जेको आहे उहो सिंध जो क़ौमी वजूद बचाइण थो घुरे। असां सिंध खे हिकिड़ी क़ौम तौरु था ॾिसूं, हिकिड़े वतन ऐं मुल्क तौरु था ॾिसूं। ऐं जॾहिं बि सिंधियुनि खे पंहिंजे क़ौम हुजण वारो सबक़ु साईं जीएम सैद पको कराए वियो आहे, उनखे पंहिंजे मुल्क हुजण वारो सबक़ु जेको अञा पको नथो थिए। बाबा, असां तारीख़ी मुल्क आहियूं। जीअं भिटाई चयो त हंजनि सां जेको सो हली ॾिसंदे त काइरनि सां ॿीहर ॿेल न ॿधंदे। ईअं आज़ादु वतन ऐं आज़ादु क़ौमी तशख़ुस जो मज़ो वठंदासीं त पंजाब जहिड़नि काइरनि सां गॾु न हूंदासीं। अचो पंहिंजे वतन जी मालिकी कयूं, खे बचायूं। इहो ई रस्तो आहे, इहो ई दग, इहो ई तारीख़ जो सॾु आहे। महिरबानी।